दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं चंबा शहर। जेकॾहिं तव्हां ही फुल वीडियो ॾिसणु चाहियो था त मुंहिंजो यूट्यूब चैनल विज़िट करे सघो था, फरहान परदेसी व्लॉग्स। साईं हे अथव शुगर मिल जेका चंबा जी मशहूरु आहे। फ़िलहाल बंदि आहे, बाक़ी ॿाहिरियों सीन तव्हां ॾिसी सघो था वीडियो में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेंदासीं दरगाह आलिया अली वली शहीद मोहम्मद बाक़िर शाह। ठीकु आहे दोस्तों, फ़ासिलो आहे 5 किलोमीटर। हे रस्तो साईं वेंदो, इहो वेंदो न, पकी ॻाल्हि आहे न। तव्हां चंबड़ जा आहियो दोस्त। हे साईं पंप आहे पेट्रोल। हे टंडवाला रोड अथव दोस्तों। हे जेको आहे चंबड़ आहे, साम्हूं चंबड़नि कई पिया वेझो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद है सब दोस्त ठीक ठाक है। खैर सां दोस्तों, अॼु असां वञी रहिया आहियूं दरगाह बाक़िर शाह ते। ऐं टाइम असां पहुची चुका आहियूं चंबड़ शहर में। त अॼु तमामु बहितरीनु व्लॉग थियण वारो, असां गॾु रहिजो दोस्तों। असां हाणे पहुची चुका आहियूं चंबड़ रोड ते। हीअ हिकु टंडवाला रोड आहे। त असांजी एंट्री जेको थी चुकी आहे चंबड़ शहर में। त हाणे हलूं गाॾी हलाए। तूं कजांइ ड्राइव, ठीकु आहे? तूं ड्राइव कजां, पोयां वेंदुसि। तो बिस्मिल्लाह कर ऐं हेलमेट खणूं। नहीं असां निकरूं पिया दोस्त, तैयार है ना? पक्की बात है? कुछ तो बोलो यार, कुछ तो बोलो। इतना खामोश क्यों है तुम? तो ये मेरा हेलमेट है दोस्तों, एकदम बढ़िया है। लेकिन यार गर्मी बहुत है। थोड़ा टूटा हुआ है। टूटा कहाँ से? इसका बस शीशा नहीं है, इसका शीशा नहीं है, बाकी अच्छा है। और हमें साइज भी बड़ी है, साइज बड़ी है, मत्था छोटा है। तो भाई हम निकल रहे हैं अभी, चाबी भी नहीं लगाई है। तो हमारे साथ रहिएगा, ठीक है दोस्तों। तो गाड़ी रेडी थी वही दोस्तों, असो सफ़र आगाज़ शुरू करूँ था। असां गॾु रहिजो, तमामु बहितरीनु व्लॉग थियण वारो आहे। लेट्स गो। ये होटल बंदि पई आहे न, रमज़ान जे करे है न त तूं चांहि पियारी आहे मूंखे। फाइनली दोस्तों, हाँ असां पहुची चुका आहियूं ॻोठ दरगाह सैयद मोहम्मद बाक़िर शाह। माशाल्लाह साईं सलाम याफ़ सेन, अल्लाह पाक भला गला। साईं हे दरगाह ज़वार खमीसो फ़कील अशारी की बेते आहे ऐं साम्हूं मस्जिद आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। दोस्तों हाणे दरगाह सैयद मोहम्मद बाक़िर शाह जे जेके अंदरूनी मनाज़िर आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं जो कमु अञा हले पियो कंस्ट्रक्शन, तव्हां ॾिसी सघो था। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह। दोस्तों हाणे साम्हूं अथव मस्जिद अली मुर्तज़ा अलैहिस्सलाम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों ये अथव मस्जिद जा जेके अंदरूनी मनाज़िर, माशाल्लाह ख़ूबसूरती ऐं जेका महिनत थियल आहे, तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। माशाल्लाह, अगरि वीडियो पसंदि जे लाइक ज़रूरु कजो, असां ताला महिनत कंदा आहियूं। ऐं ॾिसो माशाल्लाह, ऐं तव्हां ॾिसो पंजतनि जा 12 इमामनि जा नाला वग़ैरह बि लिखियल आहिनि। माशाल्लाह, ऐं चौधारी ॾिसो केतिरी ख़ूबसूरत महिनत थियल आहे। त अगरि मुकमल अञा वीडियो ॾिसणु चाहियो था त उहा वीडियो मूं यूट्यूब ते छॾी आहे, फरहान परदेसी व्लॉग्स जेको आहे। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। साईं हे अथव दरगाह जो ॿाहिरियों ख़ूबसूरत मंज़र, माशाल्लाह ॾाढो दिलकश ऐं ख़ूबसूरत आहे। बाक़ी दोस्तों असां थी आयासीं दरगाह खां ऐं हाणे पहुची चुका आहियूं शहर में। बाक़ी मुकमल वीडियो अगरि ॾिसणु चाहियो था त शहर जो मुकमल चंबड़ वारो
हूँ यूट्यूब ते अपलोड करे छॾियो आहे, फरहान परदेसी व्लॉग्स। तू वापस मुड़ो। यस सर। तो हाँ पहुँची चुका हूँ दरगाह कबूल शाह। हिते तव्हांखे रिव्यू कराईंदासीं। वीडियो पसंदि आहे लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कयो, न करे तव्हांजी मर्ज़ी आहे साईं। माशाअल्लाह ख़ूबसूरत मंज़र ये अथव दरगाह कबूल शाह, जेको पट शहर जे करीब आहे साईं। माशाअल्लाह साम्हूं ट्रैक्टर खेड़ी पियो करे, मूं चयो हिनखे रिकॉर्डिंग करे छॾियूं। मंज़र माशाअल्लाह ख़ूबसूरत आहे ऐं हिन पासे बि ॾिसी सघो था। त हाणे तव्हांखे अंदरि बि हली करे दरगाह जो दीदार करायूं था। असां सां गॾु रहिजो दोस्तो। ये मस्जिद आहे माशाअल्लाह ऐं क़दीमी मस्जिद आहे। साम्हूं अथव दरगाह कबूल शाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। दोस्तों अॼु जो व्लॉग कयूं था हिते एंड। वधीक वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खां सब्सक्राइब। मौक़े ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।